दो हिंदू है। आपसे इसने कार्ड चेक किया? नहीं उसने किया। बगैर कार्ड चेक करने के आपको दे दिया? हाँ भाई। की करे चवा तो मुँह तो का पैसा कौन घुरा? अला अला कर अला तू गीता जो कसम खण मां कलमू भरियो आहे मुसलमान आहियां। ये असांजी यंग जनरेशन खत्म थी असांजी यंग जनरेशन जी मालिक आयो आहे। हे मालिक आयो आहे जेको इन जी शराब खाने जी कुछ पोयां तव्हां ॾिसी सघो था पोयां रश लॻी पई आहे। सबूत आहे तव्हां वटि? हेॾे सबूत आहे? हेॾे सबूत ॾेखार। हेॾे सबूत ॾेखार न वञी चओ थो सबूत ॾेखार। तव्हां ते सरेआम असांजी नौजवान नस्ल तबाह करे रहिया आहियो। तव्हांखे केरु पुछण वारो कोन्हे। एक्साइज तव्हांजो मिलियल? एक्साइज तव्हां सां मिलियल? एक्साइज मिलियल आहे? तव्हां टैक्स पेयर मतिलबु माना तव्हां सरेआम ही सॼी पब्लिक बीठी आहे इन साम्हूं तव्हां चओ पिया त एक्साइज सां वञी ॻाल्हि मतिलबु त एक्साइज त नौजवान असांजा जेके नौजवान हैदराबाद जी जेका वॾा जी सूरत हाल बदंदी पई वञे उन्हनि जा कारण इहे ई आहिनि। जी नाज़रीन तव्हां ॾिसी सघो था हीउ चई रहियो आहे त एक्साइज डिपार्टमेंट खां वञी पुछ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खान मोहम्मद मल्ला जी ख़बर मूजिब हैदराबाद में जगह जगह ते शराब जा गथा वाइन शॉप खुलियल आहिनि जिते मुसलमाननि खे बासानी बिना कंहिं रोक टोक जे शराब मिलण लॻो आहे। ज़िला इंतज़ामिया ऐं पुलिस अघोर निंड सुतल। नौजवाननि खे बासानी शराब मिलण सबबि हैदराबाद में बदअमनी जी सूरतहाल वधण लॻी। आए ॾींहुं हैदराबाद में ज़ना चोरूं फुरूं ऐं सरेआम रोडनि ते क़त्ल थियण जो सबबि पिणु शराब खाना आहिनि। शराब पीअण जी वजह सां केतिरा ई नौजवान मुख़्तलिफ़ हादसनि जो शिकार पिणु थियनि था। कमिश्नर हैदराबाद SSP हैदराबाद खे नोटिस वठी नौजवान नस्ल तबाह थियण ऐं शहर जे अमन अमान खे तबाह थियण खां बचायो वञे।